हाल मुये जो दुनियार से बल एक तू नरस जाए दुनियार से बल एक तू नरस जाए महबूबा मुझा मुहरो न मट जाए रे महबूबा मुझा मुहरो न मट जाए ना तो अची निभाए नियारा ना तो अची निभाए साल मुये जो हीरो हाल सुन साल मुये जो हीरो हाल मुये जो सुन साल मुये जो हीरो हाल मुये जो सुन साल मुये जो हीरो हाल मुये जो भाई ते बिठा जो छा चाहूं हो मुंजी बेरी अथई विच सीरत है मुंजी बेरी अथई विच सीरत है बल पाया थी मां जिंद पीर ते पासो पासा थी मां जिंद पीर ते मुंजी बेड़ी अथई विच सीरत मुंजी बेड़ी अथई विच सीरत पलो पाया थी मां जिंद पीर ते ओ पासो पासा थी मां जिंद पीर ते जय हो जय हो आयो लाल चांद झूले ना ज्योति निवारा लाल उडेरा ज्योति निवारा लाल उडेरा ज्योति निवारा लाल उडेरा कई कन था तो दर सेवा कई कन था तो दर सेवा जिया थी तुझे ओ कीरत मत भाई ताड़ी थी ताड़ी जोर था अल्लाह पाया थी मां जिंद पीर ते ओ बल पाया थी मां जिंद पीर ते तुझी बानी तू मुझो साई हो तुझी बानी तू मुझो साई तुझी बानी तू मुझो साई हो बेवाहन जो वसीलो तू आई बेवाहन जो वसीलो तू आई मेरा अमीर फकीर ते मुझे मेरा अमीर फकीर ते पाया थी मां जिंद पीर ते ओ पासो पासा थी मां जिंद पीर ते जय हो जय जय झूलेलाल सभई चो जय जय झूलेलाल सभई चो जय जय झूलेलाल सभई चो जय जय झूलेलाल तव्हांजा थींदा बेड़ा पार सभई चो जय जय झूलेलाल तव्हांजा थींदा बेड़ा पार सभई चो जय जय झूलेलाल जय हो राजन चवे हिया आसा मुझी हो राजन चवे हिया आसा मुझी राजन चवे हिया आसा मुझी हिम्मत ने करया सेवा तुझी हिम्मत ने करया सेवा तुझी नाहे भरोसो शरीर ते छोटे नाहे भरोसो
पल्ला पाया ती महा जिंद पीर दे ओ बासो बासा ती महा जिंद पीर दे हो मुझी बेरी अथई विच सीरते मुझी बेड़ी अथई विच सीरते पल्ला पाया ती महा जिंद पीर दे ओ बासो बासा ती महा जिंद पीर दे आहा सबे ताली बजाए हो जिए मुंजी सिंध माता घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणी वतन ता हो जिए मुंहिंजी सिंध मत घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणी वतन तां हो जिए मुंजी सिंध माता घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणी वतन ता हो जिए मुंहिंजी सिंध मत घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणी अरे वतन स्वया तां अबाणी वतन ता सिंध जी चमन ता अबाणी वतन तां सिंध जे चमन तां हो अबाणी वतन ता सिंध जी चमन ता अबाणी वतन तां भाई लाल हरिया जी चो हो तां जिए जिए मुंहिंजी सिंध मत घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणी वतन तां जिए मुंहिंजी सिंध मत घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणी वतन तां सारा सिंध जन ज़ारा साध मेले मनोरे वारा साध मेले मनोरे वारा चंड चुरातियूं ऐं बहिराणा चंड चुरातियूं ऐं बहिराणा लाल जा पंजड़ा गाईंदड़ मुहाणा लाल जा पंजड़ा गाईंदड़ मुहाणा ओ जिए जिए मुंहिंजी सिंध मत घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणी वतन तां हो जिए मुंहिंजी सिंध मत घोरिया पंहिंजी पंहिंजे अबाणी वतन तां जो दरो जंहिंजी निशानी हाय जेको न समझ करे थो नदानी जेको न समझ करे थो नदानी जेको सिंध विसारण चाहे जेको सिंध विसारण चाहे हाय सचो सपूत सो सिंध जो नाहे सचो सपूत सो सिंध जो न आहे ओ जिए जिए मुंहिंजी सिंध मत घोरिया पंहिंजे अबाणी वतन तां जिए मुंहिंजी सिंध मत घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणी वतन तां पंजे साईं जो घोरो मुंहिंजे लाल जो पंजे साईं जो घोरो मुंहिंजे लाल जो पंजे लखे जो घोरो मुंहिंजे लाल जो पंजे लखे जो घोरो मुंहिंजे लाल हो जो मुंहिंजो लाल घोड़े ते चढ़ी घुमे थो जिंदल घोड़े ते चढ़ी घुमे थो आओ झूलण मुंहिंजे पारे हो आ पापा सभई मुंहिंजा मोड़े हो आ रोह सभई मुंहिंजा मोड़े हो लाल मां फिटी आया दुख डोड़े जिंदल मां फिटी आया दुख डोड़े भाई हरिया चो ओहो हा 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 पंजे लखे जो बहिराणो मुंहिंजे लाल जो पंजे लखे जो बहिराणो आहा पंजे लखे जो बहिराणो मुंहिंजे लाल जो पंजे लखे जो बहिराणो मुंहिंजे लाल जो मुंहिंजो लाल सिंध निसा सदा वसे थो लाल सिंधिन सां सदा वसे थो आओ झूलण मुंहिंजे पारे हो आ पापा
बदल मां थकी आया जो खड़ोरे ओहो हा 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 ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार ओ ठार देवी ठार पंहिंजे बचड़नि खे ठार ठार देवी ठार जग जे बचड़नि खे ओ ठार अम्मा डाण ॾींदी ऐं दयावान थींदी ऐं ॾुठरा ॾोह मत माफ़ कंदी ऐं ओ देवी तो शरण को शान हे लक लंगे बचा पवंदा पार ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार ठार देवी ठार पंहिंजे छो त जिया हलाई तीअं बाबा जिया हलाई तीअं बाबा ओ गछी बोला जिया हलाई तीअं बाबा जिया हलाई तीअं बाबा क्या बात है अम्मा शिकारपुर जूं छोकरियूं अम्मा माही माही कने अम्मा शिकारपुर जूं छोकरियूं तोखे माई माई कने वो अम्मा बड़ौदा नगर जूं नींगरियूं अम्मा माही माही कने अम्मा बड़ौदा नगर जूं छोकरियूं तोखे माई माई कने हो माता हथन में खीर कटोरा अम्मा डुकंदियूं तो दरियो चने हो देवी तो शरण तो शान हे लख लख बंदा पवंदा पार ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार ठार देवी ठार पंहिंजे बचड़नि खे ठार जीअं हलाए तीअं बाबा जीअं हलाए तीअं बाबा जीअं हलाए तीअं बाबा जीअं हलाए तीअं बाबा जय हो अम्मा चबूतरो चौपालती अम्मा थले थले तुंहिंजो था अम्मा चबूतरो चौपालती अम्मा थले थले तुंहिंजो था अम्मा अखा बि विझंदसि पहिरीं बि पवंदसि अवल दर्शन पोइ दान ओ देवी तो शरण तो शान हे लख लंगे बच पवंदा पार ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार ठार देवी ठार पंहिंजे बचड़नि खे ठार छो त सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी कौन है ॿोली छो त सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली ले लो कंहिंखे मां कीअं विसारियां जिंद जान तह तबारियां कंहिंखे मां कीअं विसारियां जिंद जान तह तबारियां जंहिंमें ॾिनी अमूं खे जंहिंमें ॾिनी अमूं खे पींगे में मौलोनी सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली शाह जहिड़ा जंहिंजा सपूत आहिनि हो स्वामी शाह जहिड़ा जंहिंजा सपूत आहिनि स्वामी शाह जहिड़ा जंहिंजा सपूत आहिनि स्वामी शाह जहिड़ा जंहिंजा सपूत आहिनि संतन जी हीअ सदोरी संतन जी हीअ सदोरी आहे आशिकनि जी ॿोली सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली
असीं हींअर सन्मान था कयूं असांजा साधु वासवाणी मिशन जा चेयरमैन जिन जा मानव सेवा जा केतिरा ई कार्य अॼु बि हली रहिया आहिनि, अहिड़ा असांजा श्री चंदन ज्ञानचंदाणी साहिबु। उन्हनि जे सन्मान लाइ मां अर्ज़ु कंदुसि असांजे श्री राजेंद्र शाहणीअ खे उन्हनि खे शाल ऐं बुके सां उन्हनि जो सन्मान कनि। श्री चंदन भाई ज्ञानचंदाणी। मां असांजा के स्पॉन्सर्स बि आयल आहिनि, मां उन्हनि जा बि नाला वठंदुसि, त महिरबानी करे जंहिंजो नालो वठां उहे उथी बीहनि त जीअं सन्मान करण वारे खे चंदन में ज्ञानचंदाणी जो सन्मान कंदो। अच्छा, उन खां पोइ असांजा हर दिल अज़ीज़ हर सॾ में सॾु ॾियण वारा असांजा लाडला ज्वेलर्स जा मालिक श्री राजू भाई लाडला, उन्हनि जो सन्मान असां अशोक खटवाणी खे चवंदासीं श्री राजू भाई लाडला जो पंहिंजे बुके सां सन्मान कनि। सिंधियत जे कार्य में हमेशह अग्रा रहण वारा, हमेशह सॾ में सॾु ॾियण वारा असांजा शाम थेली भंडार वारा श्री रूपचंद वासवाणी, उन्हनि जो सन्मान असांजे नौजवान जनरल सेक्रेटरी खे मां चवंदुसि त उनजो सन्मान कनि। हा हा, सिंधियत जे कार्य लाइ अॻियां विख वधाईंदड़, हमेशह असां सां गॾु रहंदड़ असांजा ठाकुर साड़ी वारा श्री गोविंद भाई, मां उहो श्री अशोक वलमाणी साहिब खे वेनिती कंदुसि त उनजो बुके सां सन्मान कनि प्लीज़। श्री गोविंद भाई जो सन्मान कनि। असांजा एक्स कारपोरेटर जयरामदास वाधवाणी, नौरंग मैचिंग, जिते बि हुजनि महिरबानी करे उथी बीहनि, असांखे सॾ में सॾु ॾियनि प्लीज़। कोन आयल आहिनि लॻे थो। अच्छा हा आयल आहिनि, हा महिरबानी करे प्लीज़ अॻियां अचो। हिन शर्मान सां लाल चावला खे वेनिती कंदासीं असांजा प्लीज़ लाल चावला अॻियां अचनि ऐं हिननि जो सन्मान कनि बुके सां। हा हा हा, असांजा हरदिल अज़ीज़ हर वक़्तु असां सां गॾु हलंदड़ श्री जयराम शेवाणी, असां हुनजो सन्मान कंदासीं ऐं असांजे श्री राजेंद्र शाहणी खे मां वेनिती कंदुसि त बुके सां असांजे जयराम शेवाणीअ जो सन्मान कनि। श्री राजेंद्र भाई शाहणी। अच्छा, कुमार सन्स ज्वेलर्स वारा जेकॾहिं हिते आया हुजनि त महिरबानी करे अॻियां अचनि। असां हरगुंदास तेजवाणी खे वेनिती कंदासीं त हिननि जो बुके सां सन्मान, हरगुंदास तेजवाणी अॻियां अचनि ऐं असांजे कुमार सन्स ज्वेलर्स वारनि जो सन्मान कनि बुके सां। असांजा अमरापुर साड़ी सेंटर जिन जो बि हिन कार्यक्रम में योगदान आहे, जिते बि हुजनि महिरबानी करे अॻियां अचनि। अमरापुर साड़ी सेंटर वारा महिरबानी करे जिते बि हुजनि अॻियां अचनि प्लीज़। कोन आयल आहे। अच्छा, तुलसी शोरूम वारा श्री भीमनदास, तुलसी शोरूम श्री भीमनदास जिन जो बि हिन में काफ़ी योगदान आहे। असां श्री राजू भाई हेमनाणी किथे आहिनि? राजू भाई हेमनाणी महिरबानी करे अॻियां अचनि। राजू भाई हेमनाणी अॻियां अचनि। असांजा श्री भीमनदास जो पंहिंजे बुके सां स्वागत कर। असांजा हरदिल अज़ीज़ हरदम असांजे सॾ में सॾु उणाइण वारा लॉली ड्रेसिस जा मालिक श्री कमलेश भाई वाधवाणी, असां हुननि जो सन्मान कंदासीं। मां श्री नरेश पंजवाणी खे वेनिती कंदुसि महिरबानी करे उन्हनि जो स्वागत कनि। नरेश पंजवाणी अॻियां अचनि ऐं श्री कमलेश भाई वाधवाणी जो पंहिंजे बुके सां सन्मान कनि। साईं बस 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 जल्दी सां पूरो कयूं। हा, असांजे हिन विस्तार जा कारपोरेटर श्री केतन भाई ब्रह्मभट्ट, हा केतन भाई ब्रह्मभट्ट जो सन्मान मां असांजे हरीश भाई खे वेनिती कंदुसि त उन्हनि जो बुके सां सन्मान कनि। हर दिल अज़ीज़ लज़ीज़ खाधो ठाहिण वारा असांजा साईं केटर्स
जिन जो भी हिन कार्यक्रम में काफ़ी योगदान रहियो आहे ऐं जहिड़ो हुननि जो नालो आहे सुंदरदास, अहिड़ो हुनजे खाधो आहे सुंदर। उहे आया हुजनि त ठीकु, न त उन्हनि जा सन विकी भाई अॻियां अचनि, साईं केटर्स वारा। असां श्री रमेश राम रखियाणी खे वेनिती कंदासीं त उनजो बुके सां सन्मान कनि। उन खां पोइ असांजा सिंधलाल टायर श्री रमेश पंजाबी जेके हरदम असांखे सॾ में सॾु ॾींदा आहिनि, उन सन्मान लाइ मां श्री नेवंद लुला खे वेनिती कंदुसि त महिरबानी करे अॻियां अचनि ऐं असांजे हिननि जो सन्मान कनि। उन खां पोइ असांजा झूलेलाल फरसाण वारा श्री किशोर भाई आयल हुजनि त महिरबानी करे अॻियां अचनि। ओके, धन्यवाद। आहिनि, हा। उनजो सन्मान असांजा मनोज ब्रह्मखितरी किथे आहिनि? हा, शीतल दादा खे ॾियो हिननि जो सन। अच्छा, आहिनि मनोज भाई आहिनि, ॾियो। हा, आयो लाल सभई चो झूलेलाल। बिग सी मोबाइल वारा जिन जो बि काफ़ी योगदान रहियो आहे, श्री प्रकाश परियाणी जिते बि हुजनि अॻियां अचनि। ऐं असां अनिल कोडवाणी असांजे नौजवान जनरल सेक्रेटरी खे वेनिती कंदुसि त उनजो बुके सां सन्मान कनि। हर कार्य में अग्रा हरदम असां सां गॾु रहण वारा मीरा दातार वारा श्री अमर भाई कि जिते बि हुजनि महिरबानी करे अॻियां अचनि। ऐं असां जय शबनाणी असांजा कार्यकर्ता असां उन्हनि खे वेनिती कंदासीं त अमर भाई जो बुके सां सन्मान कनि। नागदेव प्लास्टिक वारा श्री ओम प्रकाश जी, नागदेव प्लास्टिक श्री ओम प्रकाश जी महिरबानी करे अॻियां अचनि। ऐं असां श्री अशोक वलबाणी खे वेनिती कंदासीं त हिननि जो बुके सां सन्मान कनि। लक्ष्मी आइस फैक्ट्री दयाल गिदवाणी महिरबानी करे अॻियां अचनि। असां कन्यालाल नागपाल खे वेनिती कंदासीं महिरबानी करे अॻियां अचनि, हिननि जो सन्मान कनि। थियो साईं, थियो। अचो। मिस्टर पफ वारा असांजा रमेश भाई थदाणी, सुशील भाई महिरबानी करे अॻियां अचो। मां लाल चावला खे वेनिती कंदुसि, लाल चावला असांजे हिननि जो सन्मान कंदनि जिन जो योगदान हमेशह असां सां गॾु रहियो आहे। चंदन भाई प्लीज़ अॻियां अचो महिरबानी करे। गोलाणी साहिब प्लीज़ अॻियां अचो प्लीज़। कमल भाई वज़ीराणी जिते बि वेठा हुजनि महिरबानी करे अॻियां अचनि। कुछ कलाम थींदा आहिनि जेके हमेशह यादि रहंदा आहिनि। भाई गोवा बि घुमी अचो, जयपुर बि घुमी अचो, पर लालण खे न विसारियो। हिकिड़ी प्रेमदास जंहिं मनायो आयो लाल सभई चो, वरी तव्हां विसरी था वञो। मां तव्हांखे चयो मां धीरे मनाईंदुमि, तव्हांखे जोर सां मनाइणी आहे। आयो लाल सभई चो। अचो हिकिड़ो कलाम पेश थो कयां। जे शाहूकार जो यार थींदे, जे शाहूकार जो यार थींदे त सदाई कर्जदार थींदे। जे पुलिस वारे जो यार थींदे त सदाई गिरफ्तार थींदे। जे वकील जो यार थींदे त झगड़े जी पाड़ थींदे। भाई ये कलाम हूंदा आहिनि जेते असां ते ठहियल आहिनि। जे हसीनाउनि जो यार थींदे, हसीनाऊं माना तव्हां सम्झी सघो था। हसीनाऊं माना भाई, हसीनाऊं माना उन्हनि खां पुछो जेके राति जो 11 खां वठी सुबुह 6 बजे ताईं रिलायंस मोबाइलनि ते लॻिया पिया आहिनि। जॾहिं बैलेंस ख़लास थो थी वञे तॾहिं मोबाइल बंदि था कनि। जे हसीनाउनि जो यार थींदे त जान खां बेजार थींदे। जे मुंहिंजे साईं जो यार थींदे त सबा जो सिंगार थींदे। इन करे चवंदुमि
हो लगिया लगिया दिल तो सा लगिया 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 दिल तो सा लगिया जानी तो कहिड़ी ख़बर मिठा तो कहिड़ी ख़बर जानी तो कहिड़ी ख़बर मिठा तो कहिड़ी ख़बर लगिया लगिया दिल तो सा लगिया 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 दिल तो सा लगिया जानी तो कहिड़ी ख़बर मिठा तो कहिड़ी ख़बर जानी तो कहिड़ी ख़बर मिठा तो कहिड़ी ख़बर की प्रेम दा ताड़ी थी जोर ऐं चवंदुसि मुंहिंजा भाउर मुंहिंजूं भेनर दादा जन साम्हूं वेठा आहिनि मां चवां थो जीअं बेबीअ सां बेबी लता सां मां हमेशह हर साल हिते असां ईंदा रहूं असां सिंधियुनि जो शान वधाईंदा रहूं सिंधी ॿोलीअ खे वधाईंदा रहूं ऐं हिकिड़ी प्रेम जा चवां आयो लाल सभई चओ ऐं तव्हां साम्हूं वेठा हुजो मुंहिंजे ऐं मां चवां साम्हूं वेठो हुजी तोखे ॾिसंदो रहां साम्हूं वेठो हुजी तोखे ॾिसंदो रहां साम्हूं वेठो हुजी तोखे ॾिसंदो रहां तोखे ॾिसंदो रहां मन ठरंदो रहां तोखे ॾिसंदो रहां मन ठरंदो रहां